अहम ख़बर है हैदराबाद मां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच कारून झर जी कटाई ऐं लीज़ुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। दाख़िल दरख़्वास्तुनि ते जस्टिस शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते ॿधल डिवीज़नल बेंच ॿुधणी कई आहे। FWO कोहिनूर कंपनी, माइंस एंड मिनरल ऐं वाइल्ड लाइफ समेत लाॻापियल खातनि जा अमलदार पेश थिया, जॾहिं त अदालत जो इहो चवणु त असां कंहिं बि क़िस्म जी कटाई जी इजाज़त न ॾींदासीं। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया हैदराबाद मां। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच कारून झर जी कटाई ऐं लीज़ुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। दाख़िल दरख़्वास्तुनि ते जस्टिस शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते ॿधल डिवीज़नल बेंच ॿुधणी कई। FWO कोहिनूर कंपनी, माइंस एंड मिनरल ऐं वाइल्ड लाइफ समेत लाॻापियल खातनि जा अमलदार पेश थिया। अदालत जो चवणु त असां कंहिं बि क़िस्म जी कटाईअ जी इजाज़त न ॾींदासीं। हैदराबाद मां अव्हांखे ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट कारून झर जी कटाई ऐं लीज़ुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नसीर चना खां। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कारून झर जी कटाई ऐं लीज़ुनि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जॾहिं त अदालत पारां जेको स्टे जारी कयो वियो उहो बरक़रार रखियो वियो आहे। वकील शंकर मेघवाड़ मुनवर ऐं ॿियनि पारां दाख़िल दरख़्वास्त ते जस्टिस शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन ख़ान ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच जेका आहे ॿुधणी कई, जंहिं दौरान FWO कोहिनूर, माइंस एंड मिनरल्स खाते, वाइल्ड लाइफ समेत लाॻापियल खातनि जा जेके अमलदार हुआ उहे अदालत में पेश थिया। उन मौक़े ते सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील सजाद हुसैन चांडियो, इशरत अली लोहार ऐं शंकर लाल अदालत में दलील ॾिना। उन मौक़े ते जेके कंपनियुनि जा वकील हुआ उन्हनि अदालत खे ॿुधायो त असांखे 30 सालनि ताईं लीज़ मिलियल आहे जेका कैंसिल न आहे थी। जंहिं ते जेको वकील हुयो उन अदालत में नोटिफिकेशन पेश कया। सरकारी वकील अदालत खे ॿुधायो त अगस्त महीने में इहे जेके लीज़ूं आहिनि उहे कैंसिल कयूं वयूं आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।